बातली ऐं मां जुती जिन नालो जुती रखियो है नी जुती बातली के तो चवां था मुझे खिलाफ वीडियो तायो पर तव्हांजी का औकात ना है बाती 50 धबल जो विच पते ऐं कन्ना छन तो एडो तुझो वडो वाता है तू बाती मुझे खिलाफ वीडियो तो ताई तू होटल ते नथो अची सगी इजाज़त जी सहीम जी होटल ते जो तोखे कर्जी हर गली में गोलींदा था वतन तू घिचू मचाई तो वती ऐं देशी सा तू मुकाबलो तो करी ऐं जुती कल रोई ईअं पियो मां तुंहिंजी वीडियो ॾिसी छा पी मरी वियो हुई छा पहिरें के मां कुलो कोन ॾींदुसि पहिरीं जनाज़े के कुलो ॾी मां पाथो हुअमि तो पहिरें के मां कुलो थोरे ॾींदुसि कल ई कुते वांगुरु ज़बान निकिती पई अरे कुत्ता बड़ा बात जुती तुझे नालो ही जुती आ तोखे लागी जी जार भी तो गिराऊं तू छूती तू मुझे न करने दूती तू याद रख जाए जुती ऐं मां बातली बातली जी तो इज्जत ही ना है कि मर काकुस में पई आ तो के मर बाथरूम में पई अची तो के मर नाले में अंदर विझी ऐं गंदगी था कढनि हाणे उहा बातली बि असां सां ॻाल्हाए थी त जॾहिं बातली खे दुनिया जा माण्हू ॾिसनि बातली तोखे घर जा माण्हू ई कोन ॾिसंदा आहिनि सुबुह सां उथंदा आहिनि तुंहिंजी मुंदी ॾिसंदा आहिनि उल्टी शुरू थी वेंदी अथनि ऐं जूती तोखे नेरा नेहा चौंपल हणी कढंदा आहिनि घरूं त निकर जूती तूं उथी चवां जेको वञी ॿाहिरों पिन जो पी त तूं कल्ह मुंहिंजे खिलाफ़ रोई पई जूती तो पी कोन मरी वियो एतिरो पी ते बि न रुने जेको मुंहिंजे लाइ पियो तूं रोई तो जूती तोखे मां ॿुधायां थो तोखे हणाईंदुसि मां 70 रुपए हिकु चौंपलनि जी चटी तुंहिंजे वात में ऐं बातली तोखे मां ॿुधायां थो तूं काकुस में हूंदी आहीं तू गटर में पई होंदी आई तू किचरे में पई होंदी आई तो बातली तुंहिंजी औकात छा है तू सेठल इजाज़ारी होटल ते नथो अची तोखे कर्जी ॻोल्हींदा था वतन तू फाटको ॾींहुं स्टेशन खां तो फिरी ओ पोएं पासे ॾों ग्राउंड ॾे थो वञी त घड़ी घड़ी झाटियूं थो पाई त को कर्जी त नथो अचे मुंहिंजो त तुंहिंजी औकात छा आहे तोखे कर्जी ॻोल्हींदा था वतन मां त ईअं ई छयाम घुमंदो थो वठां मौला मुंहिंजी इज़त कई आहे मौला जे नाम तो सदको अञा मां अमीर थी वियो आहियां मां 50-100 तो जहिड़े के ॾींदो आहियां ऐं तो जहिड़ा केतिरा ई कुता मुंहिंजे दर ते सुबुह सां ईंदा आहिनि जेका राति की मानी मां बचाए रखंदो आहियां जिन्हनि खे सुबुह सां टुकर टुकर ॾींदो आहियां उहे खाई पोइ दुआयूं करे हलिया वेंदा आहिनि पर तूं अञा हिकिड़ो लालची कुतो आहीं जेको खाई बि थो मुंहिंजो पोइ बि मुंहिंजे ख़िलाफ़ तूं पीती थो त लानत बातली तूं सदाई गूह में हूंदे तूं सदाई किने गटर में हूंदे तूं सदाई किननि बाथरूम में पई हूंदे कंहिंमहिल भॻल कोरो विझंदी वात में त कंहिंमहिल त किनो वतो विझंदी वात में तो तुंहिंजी बातली का इज़त ई न आहे तोखे त सॻड़जी सॼे दादू जा ॻोल्हींदा था वतन तूं त इहो ई हिकिड़ो मूं वांगुरु सूत अथई जेको पातो अथई त अॼु लाथो ई कोन अथई जेके 31 साल थी विया आहिनि जो इन सूत जी पासे में कंहिंखे ख़ुशबू सिंघजी वञे उहो त मां तो सम्झां त 52 साल क़ौमा में हलियो वेंदो मुंहिंजा माइट सॼी ज़िंदगी रोई रोई मरी वेंदा त असांजो चेहरे मरी वञे हा क़ौमा में न वञे हा इहो क़ौमा वारो सूर ख़राबु आहे सो मां अर्ज़ु थो कयां दोस्तनि खे त 2 रुपया गॾु करे हिन मुंहिंजे बातली दोस्त खे को सूतड़ो नवो परायो त मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं पाक टोपड़ी परायो त सखापती ॾींदी अथव त ख़ुशि थींदो ऐं मूंखे मौला ॾिनो त मां बि अची बातली खे टोपी पाराईंदुसि पर हाणे टोपी पाराइण जो त तूं लाइक़ ई न आहीं तूं सिंधी त लॻी ई कोन थो बातली तूं त बर्मी मां मिक्स आहीं तुंहिंजो पीउ बर्मी आहे तूं कीअं पाण सिंधी थो सॾाहीं सो तूं बर्मी आहीं तूं बर्मा देश जो आहीं तोखे बर्मी ईअं ई छॾिबो बर्मी पर पोइ बि सिंध में रहीं थो तोखे टोपी पाराए बि टोपी असांजी इज़त जी गैरत आहे उहा तोखे शान आहे सखापती ॾींहं जो सुभाणे सो इहा मुंहिंजे तरफ़ खां तोखे 100 जी टोपी जो ऐलान आहे छा मंझंदि जो 3 बजे दारे डिग्री कॉलेज पार्क में अची तूं ॿीहर महिरबानी करे मुंहिंजे हथ खां टोपी पाइजांइ पर इहा टोपी वञी वरी 70 में खपाइजांइ न बुखियो ताईं हिकु बुखियो सफ़ा ॿियो तुंहिंजो नालो आहे बातली ॾुखियो तुंहिंजी बातली आहीं तूं गूह वारी सो गूह में ई रहंदे बातली